वॉकर दे छा थियो थी रेशमा? अरे तोखे ख़बर थी मां वञा पई बड़ौदा त ट्रेन मां किरी पियमि, ट्रेन एक्सीडेंट थी वियो। छो रील्स पे कटे या उते भी न छॾियो थी रील्स के? न न ये त असां यूं ही वञा खाया पिया कुछ नहीं, गिलास टोड़ा ॿारहं आना हे त झूलेलाल जी कृपा सां मां बची वई आहियां, पर एक्चुअली मां रील न पई ठाहियां ऐं न मूं वटि मोबाइल बि न हुयो, उहो त पर्स में साहेड़ी वटि हो जेका ट्रेन में अंदर हुई, त मां रील किथां ठाहींदमि। पर जॻह खे छा लॻंदो रेशमा रील्स पई ठाहे तॾहिं ट्रेन जे हिते किरी पई। त लोक जे सोच खे मां कुछ नथी करे सघां, पंहिंजी जान जी जोखम करे मां रील कॾहिं न ठाहींदी आहियां। तव्हांखे बि इहो आगाह थी कयां त कॾहिं बि पंहिंजी जान जो जोखम करे अहिड़ी आड़ी टेड़ी जॻह ते रील्स न ठाहिजो। बिल्कुल पंहिंजी सेफ्टी पहिरों ज़रूरी आहे, छाकाणि त असां सां गॾु असांजो घर जुड़ियल आहे। सभिनी खे चढ़ियो आहे रील ठाहिण जो बुखार, चाहे घर हुजऊं या ॿाहिरि। सभिनी जे हथ में आहे मोबाइल जहिड़ो हथियार। रील ठाहियो, शौक़ पूरा कयो, इहा ई आहे ज़िंदगी। पर पंहिंजे जीवन खे खतरे में न विझो। रील्स ठाहियो पर पंहिंजी सलामती आहे ज़रूरी। जय झूलेलाल।